केतिरा ई ॿार जेके आहिनि शागिर्द हींअर स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि जंहिं लाइ असांजे क़ाबिल एतिराम मिनिस्टर साहिबु तमामु वॾियूं कोशिशूं कयूं आहिनि ऐं असां सभिनी उस्तादनि खे ऐं पेरेंट्सनि खे बि हिन में जेको गॾु हथु वंडाइणु खपे। पर उन हवाले सां उन्हनि जा कहिड़ा मसाला तव्हां नोट कया आहिनि त उन सां आया मसाला कहिड़ा आहिनि जो स्कूल खां ॿाहिरि आहिनि ऐं उनजे लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? हिकिड़ो त जेको स्कूल खां हिकिड़ा सफ़ा स्कूल आहे ई कोन, पढ़े ई कोन स्कूल में जी। ऐं ॿियो ड्रॉप आउट रेशो जेको नोट कयो वियो आहे पंहिंजो घणो जेको आहे सो 5वीं क्लास पास करण खां पोइ जो आहे जी। उन में जो सबबु आहे त एलिमेंट्री स्कूल न हुजणु हुते। हाणे इहा आहे कोशिशि त जिते वॾा वॾा स्कूल आहिनि जिते एनरोलमेंट वधीक आहे उन्हनि सभिनी स्कूलनि खे एलिमेंट्री जो दर्जो ॾिजे त ॿारनि जो ड्रॉप आउट रेशो घटिजी सघे। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी। ॿियो त नॉन फॉर्मल एजुकेशन शुरू कई वई आहे जंहिंमें 9 सालनि खां 15 सालनि जे ॿार खे ॾियनि था। इहो आहे वरी NGO सेक्टर जे हवाले, उन्हनि मुख़्तलिफ़ सेंटर क़ाइमु कया आहिनि, हुते उन्हनि जी थी। अच्छा, स्कूल खां ॿाहिरि हुजणु जेको सबबु आहे उन में हिकिड़ो त जेका असां वटि पहिरीं जेको टीचर जेके कोटा सिस्टम वारा जेके टीचर हुआ उहे पढ़ाईंदा ई कोन हुआ, हुनखे ईंदो बि कोन हो पढ़ाइण स्कूल में। त पोइ जेके ॿार छॾींदा हुआ पंहिंजा, उन्हनि ॾिठो त असांजे ॿारनि खे त अचे कुझु ई कोन थो न को। त पर उन्हनि स्कूलनि जे बजाए उन्हनि बहितर सम्झो असां मदरसे में ॿार छॾे ॾियो त उते कुझु न कुझु त ॿारु पढ़ंदो, क़ुरान शरीफ़ पढ़ंदो, दीनी तइलीम वठंदो। हिते त कुझु ई कोन्हे, हाल ई कोन्हे। हिकिड़ो त माना इहो उन्हनि जो सबबु आहे। ॿियो गवर्नमेंट त पंहिंजी जॻह ते जेको करे छॾियो आहे, फ्री करे छॾियो आहिनि, किताब वग़ैरह इहे सभई फ्री आहिनि। ऐं माण्हुनि में जेका जीअं अवेयरनेस आहे, जेको शऊर आहे न, उहो तमामु घटि आहे। त हू पंहिंजे ॿार खे ख़ासि तौर ते जेके असांजे उहे माण्हू जेके ज़मीनदारी पेशे में हारी पेशे सां जेके लॻा पियल आहिनि, उहो माण्हू जेको आहे सो घटि इन तरफ़ अचे थो, तवजो ॾिए थो। उन सबबु हिकिड़ो आहे त हू 12 बजे सभु वञी ॿनी में कमु था कनि। मज़दूर त पाण हिकिड़ो मज़दूरी ते वञे थो ऐं हिते ई सॼो सिस्टम जेको आहे असां घणो करे सभु आहे एग्रीकल्चर बेस्ड आहे। पर उन खां अॻे खां बहितरी आई आहे, पर अञा जाम उन में महिनत जी ज़रूरत आहे। छोकिरनि जी जेका तइलीम आहे उन हवाले सां कहिड़ियूं उन में रुकावटूं आहिनि ऐं कहिड़ा अञा उनजे लाइ क़दम कजनि? छोकिरियुनि में त असांजे माशरे में अञा ज़हनी तौर ते माण्हू जेके आहिनि से छोकिरियुनि खे तइलीम ॾियण लाइ तयारु कोन आहिनि। पर हाणे सोशल मीडिया जो दौरु ऐं मुख़्तलिफ़ अचण खां पोइ माण्हू इन तरफ़ राग़िब थिया आहिनि, पर अञा बि असांखे काफ़ी टाइम लॻंदो। ॿी ॻाल्हि त छोकिरियुनि जा स्कूल जेके आहिनि, बाराड़ी में हिकिड़ा त स्कूल घटि आहिनि। ॿियो जेके उते टीचरनि जो मसइलो आहे, उते फीमेल टीचर अवेलेबल कोन्हे। जेके बि टीचर आहिनि उहे शहरनि जो आहिनि ऐं बाराड़ी में वञण लाइ तयारु न आहिनि। इवन जेकॾहिं को 2 किलोमीटर ते बि पियो आहे स्कूल, उन ते बि माना उमरकोट शहर जी, डोरानरो शहर जी, कुनरी शहर जी टीचर वञण लाइ तयारु न आहे। हाणे इहो उन्हनि जो हिकिड़ो उन्हनि खे आउं त जिते वेंदो आहियां उते इहा तरीफ़ ॾींदो बाबा, हू बि तव्हां जेको पघार खणो था उहो माण्हुनि जे टैक्स मां तव्हांखे पघार मिले थो। त तव्हां शहरनि में छा बाराड़ी में जेको हारी आहे उन जे न्याणी खे पढ़ण जो हक़ु कोन्हे छा? तव्हां छो नथा वञो हुते पढ़ायो? दुनिया में कई माण्हू अलाए पंहिंजो मुल्क छॾे करे डॉक्टर रुतफ़ा हुई अलाए किथे जी हुई, हिते मरीज़ ॾिठई त हिते वेही रही। हू माना पंहिंजे अलाए 100,000 मील परे खां अची हिते ख़िदमत करे सघे थी, त तव्हां 2 किलोमीटर वञी छो नथा कयो? इहो जेसिताईं असांखे सेक्रीफाइस न करणी पवंदी ऐं माण्हुनि में इहो शऊर न ईंदो, ख़ुदि उस्तादनि में इहो शऊर न ईंदो, तेसिताईं असां वटि फीमेल एजुकेशन जो, गर्ल्स एजुकेशन जो मसइलो रहंदो।